कराची ख़ालिद महमूद शेख सेक्रेटरी ख़ुराक मुक़रर। नोटिफिकेशन जारी। सिंध हुकूमत पारां 20-21 ग्रेड आफ़ीसरनि जी मुक़ररियूं ऐं बदिलियूं। ख़ुराक खाते जी सेक्रेटरी नासिर अब्बास उमर खे उहिदे तां हटाए रिपोर्ट तलब करण जो हुकुम ॾिनो वियो। 20 ग्रेड आफ़ीसर ख़ालिद महमूद शेख खे सेक्रेटरी ख़ुराक मुक़रर कयो वियो। चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट शकील मुंगणी जो बदिली। वज़ीर आला इंस्पेक्शन टीम जो चेयरमैन मुक़रर थी वियो। फॉरेस्ट खाते जे 21 ग्रेड जे एडिशनल चीफ सेक्रेटरी नजम शाह खे बदिली करे चेयरमैन P&D मुक़रर कयो वियो। कोऑपरेटिव खाते जे सेक्रेटरी बदर जमील मेंद्रो खे बदिली करे फॉरेस्ट ऐं वाइल्ड लाइफ खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। चीफ सेक्रेटरी जी मंज़ूरी बाद सर्विसिज खाते जे इख़्तियारनि पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।